असुर इएं मुसा मुबारक अम्मा ॿुधायो अम्मा कारे इल्म जे ज़रिए चिलो पचाए इहो मालूम कयो अथमि त आमदा खे बुत पैदा बुत हा असुल हाजत कान्हे का पर मूंखे पूरो भरोसो आहे त मां ॻोल्हे लहंदुसि इहो बुत ईअं जीअं बुत बिज न रखे ॻोल्हियो अथमि बुढड़ बुत त कंहिं विधो आहे इहो बुत हली रज़ा तोखे कीअं धपो पियो बाक़ी इहो कारो इल्मु मूंखे कॾहिं कमु ईंदो बुढल सच थो चई असुल बिना खुट खे ए हुनजी आफ़्ता ते अखा ए आफ़्ता तुंहिंजे न गुनाह मूंसा नास पिते वारे खे पंहिंजे नक ते गैरत ईंदी आहे माशाअल्लाह तूं नास पिते वारो आहीं अली रज़ा खे उहे आफ़्ता जो मुतफ़िल हिमोर कबो ॾिसां थो त कीअं थो नज़र विझे मुंहिंजे नंग ऐं नामूस में अवल अली रज़ा पोइ आबदा इन बुत समेत हूंदी सामीअ में इहो त अञा बि भलो रज़िया बि आहे न उहा वञी वेंदी आवर में न त मां कुड़ी विझंदुसि रज़िया जो ॼारो हा जावेद ॿी कहिड़ी पे ॻाल्हि करणु चाहे हाँ मैडम वो पैसा सब मुझे अकाउंट में जमा किया है टोटल रकम जी मैडम पूरा 1,80,000 सुबह में बैंक में और मालिक मकान के अदा करे छे न जावेद तखण न करे छो मैडम सुबह जो आ वायदे के चल तू पहिरीं मूं सां वाइदो कर तव्हां सां वाइदो हा छा जो ऐं कहिड़ो वाइदो मैडम ही शहर छॾण जो शहर छॾण जो जी पर छा लाइ मैडम सुभाणे सिविल कोर्ट हली ॿुधाईंदीसांइ सिविल कोर्ट को मसलो थियो छा मैडम हा पर ॿुधाए त सही कहिड़ो मसलो आहे तू परेशान न थी कोई मसलो न आहे सुभाणे हली कोर्ट मैरिज कोर्ट मैरिज हा अल्लाह हू अल्लाह हक अल्लाह हू अल्लाह हक अल्लाह हू अल्लाह हां ये कुकड़ो ये वो कारो कुकड़ो पूरी जड़ी जो को नहीं विया मूंखे हाणे पुत कढाइण वारो ये पाणी जो जल्दी बीठी आहे मां पाणी पीतो टंगी बीठी आहे मुंहिंजे मथां आगली अॼु त दिलि थी चए मां तोखे पंहिंजे हथनि सां पाणी पियारियां ओचितो तो वरी आड़ किथां अची वियो ओचितो न आहे असुल खां आहे पर तूं लेखी बि त न मां त तोतां पंहिंजी जान बि कुर्बान करे छॾियां भला इहो जेको आहे बलहार वञण जो सबबु ॿुधाईंदी आहे सबबु हा हा शिल्फा जो न को अंदरि खोले ॾिसे त असल ॿुधण जो देरो नज़र ईंदुसि हे अॼु कुकड़ जो ॿोड़ पई खाराई मूंखे त सम्झ में नथो अचे त ॻारे थरी थी अथई या को ख़ौफ़ थियो अथई ॿुधण पंजनि खां को ख़ौफ़ थींदो आहे छा वारनि ते कयल ही वार ऐं मथे में पियल ही डार इहा बि मां तुंहिंजी मोहबत जी निशानी थी सम्झां तूं त मुंहिंजो मजनो आहीं न ही जेका तूं लैला थी वई आहे मूंखे त लॻे थो शिमाला सां शादी जे करे तूं डप में ईअं थी वई आहीं अलाए छा हर्फ़ थी ॿुधण मुंहिंजी मोहबत जो इहो क़दुरु आहे तो वटि शिमाला भला मूंखां छा में वधाए ऐं मां छा में घटि आहियां न तूं त लुॾण ज़ाल आहीं वणिया छो न पर तूं हिन नज़र सां ॾिसी बि त न ॾिठो अथमि शिमाला जो जीसु सिंधी तूं शादी मां ज़रूरु कंदुसि शिमाला सां उहो खणी पंजनि या खणी सड़ ॾह शादियूं कर मुंहिंजा ॿुधण मां छो सड़ंदसि मूंखे त पंहिंजो कनि नौकराणी खणी सम्झ तोखे नौकराणी कयां मां वरी छो मां तुंहिंजा पेर धोई पीअंदसि ॿुधण पर पंहिंजो मुंहुं त धो मुंहिंजा थी पेर धोए तूं त पेर कढंदी धोईंदी छा तूं मुंहिंजा पेर ॿुधण ओ ॿुधण राति जो निंड में बि तूं आहीं वरी छा थी अरे मां न ईंदो मैं राति जो ख्वाब ॾेंदी छॾिया वरी मूरीअ वांगुरु गतरा करी या बसर वांगुरु कात मूंखे पंहिंजे ध्यान में विहार न मां तोखे पंहिंजे हियो में विहारिया हा मुंहिंजा ॿुधण छो मुंहिंजो ह्याव जेको आहे गुंदी आहे या तोखे विहारे पुड़ ॾियासीं नथो मणी न ॿुधण ॻाल्हि ॿुध मर्द खे खां वधीक शादियूं करणु खपनि छो त ॾिसो न मुंहिंजे शादी कई कान्हे का त मुंहिंजे लाइ तो वटि प्यार वधी वियो आहे जॾहिं मां शादी कई पोइ त तूं मूंखे खोर वांगुरु चिंबड़ी पवंदी हाणे हल त मां मानी खावां मानी विकाइण कोन थींदी कम जिन खाई वेंदा तो
तोला ह्यों कौन तो फाटे बुढ़ा अच मुझे वारे में तो कुतर खाराई खारे में। अम्मा अम्मा माने जमादार इब्राहिम वट वञण खां अॻु विलायत जा वण वसाईंदी साईं। वरी कहिड़ी विलायत जा वण वसाईंदी आहे? मां बि घर घर जो पाणी पीतो आहे, ख़बर त पए त कहिड़ी विलायत आहे। उहा जाॾे जेको वियो आहे उतां मोटियो कान्हे। हा केरु न मोटियो आहे? छा सिर वञाईंदी आहे छा पंहिंजो? कंदी आहे छा ख़ुदकशी? ख़ुदकशी न पर घरकुशी कंदसि। हा या घरकुशी छा थींदी आहे वरी? इहो नओं कहिड़ो वरी मामिलो पैदा थियो? केरा केरा तूं होॾिस वो केरा होॾिस अचे थो समा खंडेला मुछू दस मुडे थो अचे। हा ख़बरदार मुडे न अचां ॾिसां थी तूं मुडे थो अची। हा अड़े इन भागे हिते त कुझु बि कोन्हे, मूंखे ॾिसण में अचे त ईअं चीरे आड़े कयासीं अधु। मुंहिंजो नालो बि रहमत आहे रहमत। हा तूं केरा? ख़बरदार छोरी छोरी ख़बरदार मां है तूं जीअं मड़े ऐं छोरी न छॾिया तूं मुंहिंजा जीअरा जलाया आहिनि तूं मुंहिंजा बच्चा मारिया आहिनि तूं रहमत न पर ज़हमत आई ज़हमत तूं मुंहिंजा जीअरा मारिया आहिनि। अरे कुबरा कुबरा अरे छोरा पांच कुबरा जुन्ना जे तो थई छोरी छा थियो जल्दी छा थियो? छोरी कुबरा जुन्ना इज्जत है। फकीर रहम कर फकीर न्याणी के तो सगो कयो ही थी हिन कोड़ी के मारे पाप जो रखा ना। अरे भी माई मां मौज कर रहम कर फकीर रहम कर ई मौज जो वक्त आहे। हां जैसे मुझे मुराद पूरी जाती नहीं मैं मौज करनो रहंदा। मुराद केड़ी केड़ी मुराद फकीर बुधाए? मुखे ना पूरी नेड़ी आई रत खपे। हिन कोड़ी जी साबी नेड़ी जी रत रहम फकीर फकीर रहम कर ये मुझे दोजो की जड़ी ससा है घर मरी हुई तो वो मुझे साड़ी दो के मुझे जा भी दी भाई मुखे ना पूरी नेड़ी आई रत खपे मंसूर कर दो। फकीर को बियो मुतालबो कर अथई को पीर मुझे जानना है। हां जिन फकीर बियो को मुतालबो हो जाए मारा बता रहमत मारो भली मत रहमत पास पीर दर चाची चाची बारो कर पानी खानी मत पानी खरता न के छंडो हां बारो कर पानी खा हाय सब पानी खरता न के छंडो हां पानी चाची तो ये विचार अच्छा तो ये विचार क्या पीर खिदर तो ये मुंडीस पीर गादी शादी तो ये थे पीर खिदर तो ये मुंडीस या पीर दस्तगीर हरे फकीर ये फकीर सफातीर चाची हाँ सवारी मायो पूरी न मौज मची वने। हाँ हारे भी सुनी आलियो चंदू हाय कयास थी बिलो मुझो भी नाला रहमत भली मानू चवन सहमत। हाँ पांच पीर दस्तगीर पांच पीर वार थी वसीला पांच पीर दस्त हाय 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 बाबा चाय पे पींदा रही बुडल जे भूतन जो सोनन के सलाम हुजे। तू वरी इते मुड़ी न तो मंडा ॾिस रजिया ॾिस रूह खे रोंडू न दे रूह खे रोंडू न दे। हा अकेली आहे मूंखे लॻे थो तूं चवंदी त वञो हलियो। हा हा कर त हलियो वेंदुसि। हा हाँ कया माण्हू न बोलंदी कर बुढल फ़क़ीर सां हा कर त बुढल फ़क़ीर बि कंदो ईअं हलियो वञे। ॾिस बुढण मुंहिंजो अंदर अॻे ई भरियो पियो ॿीहर न ॿार वञी था ठारण आयो आहियां बरंदड़ अंदर तुंहिंजो बि त पंहिंजो बि हा करे त बसि ईअं दुल शरणाइनि जा ट्राजा थी वञनि तुंहिंजी पोती मुंहिंजो अजरक प्राण में गंढिजी वञनि। हा तू न मुड़ंदे मंडोल तकड़ न कर ॾिस त बुढल जलाल न बि अचे वञे वरी पर ॻाल्हि त कोकला बि रखाइजे। मां चवां थी वञी थो या विझां बाठे में हथ बस कर त छॾिया हिन फ़क़ीरनि खे त मौज न शुरू करे जी फ़क़ीरनि सां पिटाईंदी त पिटाए छॾींदो त
सोच सोच आबदा जो अक्षर कोन थो सुझई सॼी हिकिड़ी कासे कंदी हिकिड़ो तावीज़ लिखियो मांसि ज़िंदगी बर्बाद थी वई अथसि तूं त रुॻो हिकिड़े पीणे जी महिमान आहे हा ॿुधाए छॾाए सोचजांइ वेठी हा ॿुधाए ॿुधाए छो न चई सघंदी आहे पीउ तूं त पढ़ियल लिखियल डॉक्टरियाणी आहीं तो वटि इल्मु आहे ज़बान आहे पोइ बि न चई सघंदी आहे पीउ खे इन करे त हू पीउ आहे ऐं मां संदसि धीअ माना त तुंहिंजी तालीम ई खूह जे तरे में कुबरा असां वटि अजीब भोग ऐं मज़ाक जहिड़ा समाजी कदर राइज आहिनि तूं सम्झे थी न मुंहिंजी ॻाल्हि हा हा चओ कुबरा ॻाल्हि इहा आहे त माउ पीउ इहा ग़लती कनि त सही औलाद इहा ग़लती करे त गुनाह माउ पीउ उहा ग़लती सहन बि सही पर ओड़े पाड़े वारा बि सने माठ कनि न हिते त किसो ई उल्टो आहे पिणे हथ धोई मुंहिंजे पोयां पियो आहे शुमाइला कुबरा इहो त मां बि चवां थी त केरु सम्झाए हिननि मर्दनि खे जिन कदुर रीतूं रस्मूं नंढ वॾे ऐं रिश्तनि जूं हदूं वेही ठाहियूं आहिनि सो बि असां औरतुनि लाइ बग़ावत बि करे सघिजे थी शुमाइला बग़ावत जी बाहि भड़की वरी बि असां औरतुनि खे साड़े रख करे छॾींदी आहे मर्दनि जी वरी बि सरसी तोहमतूं इल्ज़ाम कर खणी खाइण ॾंगण लॻंदियूं आहिनि मर्दनि जी ॿिली बि ॿिमणी तुंहिंजो मतिलब त चुपचाप ॻिची भाव विझां न मां किथे थी चवां ईअं मूं त मर्दनि जे मुआशरे जी आखाणी ओरी आहे कुबरा जो आखाणी ओरी थई अदी ॾिस न कुबरा औरत जॾहिं बग़ावत कंदी आहे त उहे माण्हू बि मिट माइट ऐं सेकदार थी पवंदा आहिनि जेके कॾहिं बीमारी या मुसीबत में पुछण बि न ईंदा आहिनि मुंहिंजो मतिलबु आहे त जेके सुञाणींदा ई न आहिनि से सेकदार ऐं मिट माइट थी पवंदा आहिनि तुंहिंजो पढ़ण ई पाणी में आहे तुंहिंजो त सॼो इल्म ई ओढ़ा में आहे शुमाइला इल्म का तलवार नाहे जो कंहिंखे वहाए कढिजे कुबरा इल्म त अंधे खे बि सॼो कंदो आहे शुमाइला कुबरा हिते त सॼे खे बि अंधो कयो वेंदो आहे मुंहिंजी ॼाण कान्हे तोसां बाक़ी न पंहिंजे ॼरके जहिड़े पीउ खे पल न त ॿई ॼाणियूं न हूंदसि भला तूं इन पंहिंजे खुरांडे भाउ खे छो थी पली पोइ किसो ई कोता कंहिं न कंहिं पासे त किसो कोता करणो ई पवंदो चङो माशाअल्लाह मां हलां थी गोली लगी आती तो जोर अब के सारो रे अलिया केरो काफी वक्त थी वियो आहे वेठे वेठे क्लब में ॼमी विया आहिनि न को कारी कानून वारो थो अचे न कंहिंखे बुत आहे न कंहिंखे जिन आहे लॻे थो सभु रोटी ॾियण वारो हुई रब साईं तूं रोटी ॾियण वारो हुई चल तूं जवाब जा कर दे चल तूं जवाब हक वलाहू हक वलाहू हक 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 बुरोल साईं अची कोन पियो थोरी उथी आहियां हा तोखे त साईं थी वई आहे मूंखे ख़ैर घुर ॿुधल चङनि भलनि खे हलियो ऐं साई ॾियण भला का कारी गाॾी वधु न ॿुधल मां त वेठो आहियां जाइ ते पलथी चिसियो ई कोन आहियां तोखे कीअं ख़बर पई त मां चुरियुसि या वधुसि तोसां मुंहिंजी जाइ कान्हे का चङनि भलनि खे हलियो ऐं साई ॾियण कान पुटु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा भाई घर में को बीमार हुजे कंहिंखे जिन भूत हुजे कंहिंखे भूत पियल हुजे त मां ॿुधल वेठो आहियां ॿोट जो ख़ैर पोइ आहियां न हल तूं हल शाबाश हल 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 बाबा हल हल तोसां ॿुधण जी जाइ कान्हे यार चल तूं जबार तूं आई बला खे टार तूं चल तूं जबार तूं आई बला खे टार तूं चल तूं जबार तूं आई बला
बुढ़ा फकीर तो के भला तो लगा अब गोर पटो भला में तो के फर्क कोन थो नजर अचे ॾिसो तूं त मूंखां उमिरि में वॾो आहीं चाचो आहीं मां तोसां अहिड़ी गुस्ताखी कीअं थो करे सघां तूं वेह तो सही हा वे शाबाश ॿुधल तूं मूंखे चाचो थो चई यार आउं त वॾी उमेदूं तो बि रखियो वेठो आहियां तूं वरी चाचो थो चई यार खणी 2-3 साल थिया आहिनि रिटायर थिए के भई एॾो वॾी उमिरि मुंहिंजी कान अथई हिकड़ा 6 वार थिया आहिनि त उहे शादीअ जे ॻणतीअ में शादी मुंहिंजी करा त वार मुंहिंजा कारा ए इब्राहिम मूं ॿी ॻाल्हि ते कई कहिड़ी बस छॾ ख़बर त पई हूंदी तोखे अलाए कहिड़ी ख़बर ॻोठ में फायर थिया गिटनि में रत पियो तो अलाह त साॻिए बूढ़े में किलो ओ हाणे सम्झुमि त बस सम्झ हलाए न कुझु यार इब्राहिम ॿुधल फ़कीर हथे ख़ाली कीअं सम्झ हलाया अॻु में बि त रक़म रही पई आहे तोॾे भाउ उहा त ले मट थी वेंदी पंहिंजो पाण में कसु कसर में कमु करे वेंदासीं हिन में सिर्फ़ अखाइणी आहे ॻाल्हि ख़तमु अखण सवली आहे वञ तूं त हणी आहे वञ मूंखे न खाइणो अचे हा त तोखे छो चवां जिन कढाइणा हुजनि बुत विझाइणा हुजनि कढाइणा हुजनि भूत भॼाइणा हुजनि त मूंखे चओ इलाइक़े जे मशहूर भोपे खे अंग्रेज़ी ॻाल्हाईंदड़ या चीनी ॻाल्हाईंदड़ जिन जे लाइ चई त चंप ई हिकु हणी ॿाहिरि कढी फिटी करे यार ख़र्च लॻे त पोइ ॿुधल फ़कीर ॿधल आहे अॼु बि सुभाणे ऐं हू मुआरो कमु तो वारो कमु थियो पियो आहे इब्राहिम यार तकड़ कहिड़ी आहे हीअ ॾे वठ जी भाॼी कसु कसर खाई करे खे ॾेई वठी छॾींदासीं ठीकु आहे त पोइ साईं मां हलां तूं हाणे हल बसि छा तूं छा हाणे जानू तूं हेतिरा ॾींहं गाइब रहे मरीज़ ॻोल्हण लाइ मां तोखे चयो हुजे ॻोल्हे आहे त तोखे इहो मरीज़ लधो जेको चाक चङो भलो ज़ोरीअ पे मां हुनखे साईंअ जो मरीज़ ठाहियो जाइल टाइप जा माण्हू ॻोल्हींदा हिकिड़ा माण्हू ॾाढा सियाणा थी विया अथव फ़कीर साईं माण्हू त ॻाल्हि ई नथा ॿुधनि इहा ॻाल्हि ई न पुछो अरे छो न पुछा हिते त न रुॻो धंधो धूड़ थियण वारो हो पर साख ख़तम थियण वारी हुई भुलिजी वियासीं पंधु ॾाढो परे हो तॾहिं देरि थी वई अड़े पराए पंध इन करे पूरींदा आहियूं त जी माण्हुनि जो पैसा वधे माण्हू यकीन कनि त ॿुधल फ़कीर बराबरि पहुतल आहे कारो इल्मु ऐं ॼाण अथसि जो परे पंध ते बि जेको आहे सो वञी बुत खोटे कढी थो वठे ख़ैर कमु त करे आहियूं न असुल अहिड़ो तेड़ो सफ़ा सोराना सचो साईं जिते जंहिं जॻह ते बुत पूरे आया हो सा त लही सघंदव न हा साईं इहा कहिड़ी ॻाल्हि था कयो ईअं न ॿुधल फ़कीर ॿधो वियो हुजे न साईं अहिड़ो अंधो त कोन आहियां असुली वठी सिधो हली उते तव्हांखे बीहारींदुसि पर साईं कुझु पैसा त ॾियो न चऊं हींअर कोन्हनि खे अम्मा खां वठी पोइ ॾियां थो साईं अम्मा ॾींदव जो मूंखे ॾींदव हाणे तव्हां ई ॾियो न साईं अड़े अम्मा धंधे में ॿाढ़ाई आहे धंधो थिए त पोइ पंडे फिराए पिया खाईंदासीं पर हिन दफ़े खणी तव्हांखे उहा घणो कुझु ॾींदो चङो साईं तव्हांजी मर्ज़ी अहिड़नि ज़ालुनि जो इलाज ई टे भितर अञा विहार वेठो आहिनि घर में अञा कोई छा करे आहे हा मां अलाए छो दिलि खे धोखो थो लॻे धोखो हा त को माण्हू ईअं बि करे सघे थी ज़ारी मुंहिंजी तोहफ़ा अब्बा मुंहिंजी तोहफ़ा सादगी मूं बि ॾिठी पर तूं वटि त का भेण ई कान्हे इहो कीअं मां अड़े अब्बा हूअ तुंहिंजी रत चूसण ते ऐं तूं हुनखे खीर पीआरण ते राज़ी धोखो तो समझी यकीन कोन थो अचे अञा ॿी का सादगी थींदी आहे ॿुधाए अमा मन जी ॻाल्हि पई मन खे यकीन अञा नथो अचे त मेरू ईअं बि करे सघे थी अबा मजो मूं बि ॾिठा पर तूं उन्हनि खां बि उतर लॻो पियो आहे सफ़ा ज़ाल जो महरी उठाई ॿियो कीअं मां नक में नाकेली आहे और नाकेली में महार मुड़ुस सफ़ा महरी लॻो पियो आहे जेॾां जी ज़ाल छिके ओॾां रींगंदो रिड़ंदो थो वञे ग़लति न सम्झ मां बिल्कुलु ग़लति आई सम्झा वरी छा थी ऐं बिना देर जे हदीस थड़ा मथे ते त वञी पैसा मजी रिलीअ में अञा विहारियो वेठो आईंसि अमा मां सोचां पियो त मेहरुअ खे तलाक ॾियां अञा सोची पियो
हैफ अथई असुल हामिद हैफ अथई हा अमां ॿिनि ॻाल्हियुनि मुंझाए विधो आहे गोल गोल बहाना गोल हा न अमां तूं सम्झण जी कोशिश कर वो समझाए न अमां हिकु त साॻियो नज़लो मथां शरीफ़ा ते न टुटे शरीफा जे मथां न जबल लेटिया पिया आहिनि सफ़ा पिचकियूं लॻी पई आहे अञा हुनखे तूं नज़लो थो चवीं अमां ॿुधो शरीफ़ा खे बि तलाक ॾेई सघे थो अरे अबा इन ॿुढे मारे मंडे खां त तलाकड़ चङी रनड़ चङी घटि में घटि अज़ाब में त न हूंदी मुंहिंजी बछड़ी अमां जे मेरो जो ॾोह न हुजे ऐं मां तलाक ॾेई छॾियांसि त मुंहिंजे मुंहं में छा रहंदो अरे ईअं छो नथो चईं त दिलि जी दादलीअ खे घर जे ॿाहिरि कढंदे त दिलि में दर्द थो ठही चाची चाची ने कीअं था चओ ऐं अगरि जन हो रहा तो ॿुधल शरीफा खे घर मां कढी छॾे त पोइ तूं त बाठ कर ॾाची विच में ज़रूर अची ॻाल्हाई आई सही अखियुनि जो ठार हा वठी वञीसि घुमाईसि वञी कचो काठो कराची घुमाईसि हा ॿुधी थो हामिद मां तोखे करे चयो ॿार घुमाइण लाइ ऐं हाणे ठहियो ठहियो इहे ॻोढ़ा न ॻाढ़ सुॾुक न वेही मुड़ुस खे बि ॾेखारे रोई धीअ आबिदा छा थी सोची कुछ न चाची चाची जी धीअ मर्द सालिम छो हूंदा आहिनि मुबारक लाइ पई चई न चाची जग जहान जी ॻाल्हि पई करे मुबारक त मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा आहे मुंहिंजो छपर छाऊं पुट मूंखे ॾिसी थी ईअं चई या पंहिंजे मुंहुं बि ईअं सोचींदी आई दिलि जी ॻाल्हि पई कयां चाची तुंहिंजे दिलि जी इहा ॻाल्हि न आहे पुट मूंखे सॼी ख़बर आहे मुबारक तोसां कहिड़ा वेल विहाया आहिनि मूं अॻु बि चयो चाची औरत जॾहिं पढ़ण जी वर जे घर ईंदी आहे त उन जी थी वेंदी आहे वर जी मिल्क हूंदी आहे वणेस मारेस वणेस कुहेस वणेस उथारेस वणेस वियारेस उन जी मर्ज़ी हूंदी आहे चाची इहो तूं थी चई चाची शादी खां पोइ थोरे भाउ या ॿिया रिश्ता सभु ख़ैर थी वेंदा आहिनि सिर्फ़ हिकिड़ो रिश्तो रहिजी वेंदो आहे वर जो पर धीअ वर में बि त वर हुजे न वक़्तु वर मां वर कढी छॾींदो आहे चाची पर धीअ के वर अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा वर निकिरंदा ई न आहिनि ऐं जे निकिरंदा आहिनि त वरिया लॻी वेंदा आहिनि शादी बि त वरे जो सौदो आहे न चाची औरत न जॾहिं लव लहंदी आहे त ॼण हयाती जो वखर विहाईंदी आहे धीअ मुबारक जा वर निकिरण ई न आहिनि निकिरी वेंदा चाची न पी त निभाइण त आहे न शलाला हयाती ॾिस ख़ुशू जी धीअ आबिदा तूं केॾी न सुठी आहीं मुबारक मत जो मुड़ो अञा ताईं तोखे सम्झी न सघियो आहे खड़ी अती आमना वारो कर इहो मत जो मुंहिंजो फैम लॻो पियो थी ॾिटीअ में अदी केर अलाह बचाएसि मुबारक पियो वरी के कॾहिं का चङी ख़बर बांधी अथई हक़ ते ॻोठ वारा तोखे ज़हमत था चवनि मुबारक खे छा थींदो जो अहिड़ी निभागी वाई थी कढी माई आमना सच थी चवां पई अली रज़ा ठाहे रखिया अथसि वारो कर त हथनि मां न वञई छा चई मासी रहमत छा सच थी चवी हा मां इहो ई त इतलाह करण आयसि या रब ख़ैर आबदा धीअ घर मां न निकिरजा रहमत जे रूप में ज़हमत हूंदी त पोइ ख़ैर किथे हूंदो चाची चङाई छुटी जो इतलाह ॾियण आई आहियां राधो खंडो थी टाइणे टंगे पई ऐं माण्हू भली चवनि रहमत पर असां रहमत अमर खे चवां हल हल धोती दर दर जा धिका खाईंदी वते ती टांडा ॾींदी
माई मां त ॿुधो त बीमार पईयां पर हिते त तुंहिंजी हेॾी 3 हथ ज़बान थी पई बिरके माण्हू भली चवनि रहमत पर आया रहमत छोरीअ खे चवां हाणे हल हल चल अली अली तोखे ज़रा ख्याल न आयो आपदा जो हुए त चवंदो है त आपदा मुंहिंजे अंदर में वेठल आहे अंदर में ऐं अॼु वञी मुंहिंजे वर ते फायर करे आयो नी ही आपदा मुझे अंदर वेठल आहे कौन थो ॻाल्हाए तुंहिंजे अंदर में आपदा न पर गिदड़ वेठल अथई गिदड़ गिदड़ हा गिदड़ तूं चाहीं थो त मुबारक खे ग़र्क करे आपदा माणिया ईअं न इहो तूं थी चई पुफी मां आपदा लाइ ईअं सोचींदुसि मां एतिरो किरियल आहियां छा छा अञा सिंग थींदा आहिनि किरण खे ॿुधाए अली मूंखे तो मां इहा उमेद कान हुई आपदा केॾे बि अज़ाब में आहे ऐं मुबारक केॾो बि ज़ालिम छो न हुजे आहे त आपदा जो वर न तो वञी हिते फायर कया आहिनि ठीकु आहे पुफी ग़लती थी वई तो कहिड़ी ग़लती कंदे का कहल न आई उन काहुरीअ ते अड़े सुभाणे हू मछरियो न रुगो आपदा जा धाणा न कढंदो उहो तो लाइ बि ख़तरो आहे सम्झी मूं त रुगो बचाव में फायर कयो मांसि अली को नुक़सान तो ना थियो न ख़बर न आहे मूं अखियूं पूरे फायर कयो ऐं हुनखे किरन ते बि ॾिठो तोखे केतिरो रोकियोसीं अली न रज़िया ही कोन मुड़ंदो ही हिन घर के वीरान कंदो वीरान ही हिन घर के खाली कब्रिस्तान बनाईंदो हाणे हिन घर में माण्हू न पर चिबरा अची वाहिरो कंदा बहिणा न ॾे पुफी ठीकु आहे अॼु खां पोइ कोन हूंदसि हिते अहिड़े ज़लल विहाण खां चङो तूं हिते हुज ई न ठीकु आहे पुफी ताज़ी लाइ इशारो ई काफ़ी आहे काॾे अली मूंखे छॾे वेंदे परे थी रज़ी दिल खे जिस्म खां परे कबो आहे छा रज़ी छॾ मूंखे तो कोई कर फायर मूं ते पोइ वञ ॾाढी थी रस्तो छॾ तूं मूंखे न छॾ त मां रस्तो छॾियां न त मां बि पिस्टल हलाए अंत आणियां चरी थी ई छा मारो टुसे ऐं मां चरी न थियां कहिड़े किताब में लिखियल आहे हा मुंहिंजो केरु आहे तोखां सिवा अली जो पुफी जो आहे अम्मा खे छॾ मूं ॾे ॾिस मारो नहीं तूं छॾ त सही न पहिरियों वाइदो कर त रुसी न वेंदे रज़ी तंग न कर मूंखे तंग त तूं थो करी बस वाइदो कर चङो वाइदो पक्को हा पक्को मोसाड़ो हाणे त छॾ न मुबारक न वेर चङो न आहे वेर वासींदो आहे ख़बर आहे खाईंदे वेर में न कंदो खाईंदे वियो आहे मां पर हट सॼो थियण ॾे अगराई त तो कई हूंदी न पुट तूं बि मूं ते शायदि थी ॾी अम्मा कोरट में कोन बीठी आहियां तोसां अस्पताल में आहियां पाण में आहियूं तुंहिंजी तबियत ऐं उतराइप जी ख़बर अथमि तॾहिं चयमि मुबारक अम्मा बुकी त अञा हाणे पई आहे मां सम्झां थी तूं त ठहियल शुरू मंझां आहीं पुट न मां जहिड़ो न पीउ जहिड़ो अलाए कंहिं ते वे न मां माण्हुनि ते वियो आहियां मामनि खे गिलारो न कर अकुल पंहिंजो बतो ऐं गिला वरी मामनि जी छो अम्मा तोखे मामे मुरादली जी ख़बर कान्हे जंहिं ॾाटे सां मामी सफ़ीरा खे कोई सखर जेल में वञी कैद थियो
ऐं वापसि ई न मोटियो। ज़ुल्म कयाई बाबे बि पोइवारी कोन कयसि करेसि बि छो हा। रोके रोके बाबे जे ज़बान में लिफूं पइजी वियूं। अधो मुराद साॻे जो साॻो। मां बि त मां उन जो भाणे जो आहियां। मां तोखे ईअं थियण न ॾींदसि मुबारक। जे ईअं कयई बि त नाने वांगुरु हथ कढी वेंदी न ईअं न। हू आपदा वेचारी। न खणो न जो नालो अम्मा, न खणो आपदा जो नालो। छो न खणा? हू हाणे असांजी इज़त आहे। हू हाल विञाए मरण दंडीअ ते अची पई आहे। तूं हिते अस्पताल में रुली त आ हुयसि न विच में। न ईंदी कर अम्मा, साई न। अड़े चरिया मत मूढ़ा, मुंहिंजो मतिलब इहो न हो। मूं चवण पे चाहियो त हुन जे इलाज जी कयां या तुंहिंजी संभाल कयां। हुन ते जिन्नात जो असर आहे। कंहिं महिल बि दौरो पइजी सघेसि थो। पएसि तो को वञी दौरो पएसि, वञी किनी थी मरे। सुभाणे तुंहिंजे ॿारनि जी माउ बणबी, छो किनी थी मरे? मूंखे हुन औलाद न खपे अम्मा। मां ॿी शादी कंदुसि। इहा जहिड़ी आई आहे तॾहिं वञी दफ़न थिए। चवे छा थो चरियो? अम्मा तो छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। सूर वधी वियो आहे कि डॉक्टर खे या नर्स खे सॾु जल्दी कर अम्मा। हा बा, आउं वठी थी अचां। बिल्कुल मैडम, इहो रस्तो कन्नन भरी इशारा अथव। ख़बर अथव तव्हांजी मुंहिंजी हैसियत में वॾो संदो आहे। इहो बि मालूम आहे जंहिं मीडिया मामलो पखेड़ो त विखरी वेंदासीं। अंजाम वरी विछोड़ो न थींदो अहिड़ो अंजाम जावेद। मैडम, जागीरदारनि जी सोच ऐं नफ़सियात असांजे समाज ते हावी आहे। जे न असीं मिली हिकु बि थी वञूं त कोरे कपे अलॻि कयो वेंदो असांखे। तूं साथ ॾे, मुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे जावेद। ऐं मां हयाती विञाइण लाइ रिस्क खणां? प्लीज़ जावेद। ठीकु आहे मैडम, मूंखे संजीदगी सां सोचण ॾियो। भले, पर मां चाहींदसि त मुंहिंजे हक़ में सोच। ठीकु आहे मैडम, मां सोचींदुसि, पर हाणे मां लाथो। सोचजांइ ज़रूर जावेद। हा मैडम। चल तू जवार तू आई भला के डाल तू, चल तू जवार तू स्वाली जाकर बेड़ा पार तू। हक वाला हक वाला हक वाला हक 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 हक। मामा तुझे जिस्म मामा सची साई निचोड़े कढी छड़ी आहे। हाणे नज़रानो कढ। अरे हे छा घटि में घटि 100 रुपयो त ॾे। साईं गरीब माण्हू आहियां साईं। अरे बाबा गरीब आहे त मां छा कयां? ॿुढड़ फ़क़ीर जो कमु आहे साई पढ़णु नज़रानो वठणु। हा सखणी दुआ त पिट जे आचार आहे। मां अञा फी त न वधाई आहे। पकड़ जानू हीरा साईं, तव्हां नज़रानो बि ॿुधाईंदव छा? डॉक्टर फी वधाए छॾी आहे, बाक़ी ॿुढड़ फ़क़ीर फी न वधाए छा? वञी त डॉक्टरनि वटि रुॻो चप पास जा बि पैसा वठंदव। फ़क़ीर साईं, डॉक्टर वटि वञूं बि छो? न वञिजो बि न। हिकु दफ़ो वेंदव त खल लाहे छॾींदव, ॿियो दफ़ो वेंदव त मास पटींदव। मास साईं, मास छो? बाबा खल न हूंदव त मास लाहींदव। 3 दफ़े वेंदव त मुंहिंजा हॾा फ्रूट के वेंदव। मता वञो। न फ़क़ीर साईं, छो वेंदासीं? हा वञिजो बि न। हाणे तूं हीअं कर, कमंद जी रस, नारंगियुनि जी रस ऐं ग्लूकोस जाम पी जाए। जी फ़क़ीर साईं। हलो तव्हां सभई हलो। चावस उथो 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 बाबा उथो उथो। चावस मूंखे ज़िक्र फिक्र बि करिणो आहे। हलो हलो हलो। चावस चावस चावस। जल तू जवार तू आई भला कुठार तू, जल तू जवार तू इन कंजूसन खे मार तू, जल तू जवार तू इन कंजूसन खे मार तू। 50 रुपया खणी अचनि नज़राने में। बसि हुजऊं आहे डॉक्टर त जाम कमायूं आहे। अरे अहिड़ा कंजूस हिते न वठी ईंदो रहूं। साईं, इहे अचनि था बि शुक्र कयो, न त इहो 50 रुपया बि कोन मिलंदव। अखुअला अखुअला अखुअला। जन्म जन्म खां जन्म कहानी तेरी दुनिया तेरी पुरानी एहसास से हुए जरते किरणा सूह समुद्र जज्बा
जन्म जन्म का जन्म कहानी हाँ तुझी सिख छिकी आई छो आयो आई हले वञे था यो तू मूंखे थी चई के रही तू मूंखे नथी सुञाणी आबदा तू बिना इजाजत जे हिन घर में घिलो कीअं धारे माण्हुनि जो हक़ कहिड़ो हिन घर में अचण जो मां धारियो आहियां हाँ तू धारियो आई नथी सुञाणा मां तोखे नथी सुञाणा मां अली रज़ा आहियां तुंहिंजो मालो उठ मां कंहिं बि अली रज़ा खे नथी सुञाणा आबदा तू मूंखे नथी सुञाणी वही हुई आबदा जेका तुंहिंजी फुफाट हुई मां मुबारक जी घर वारी आहियां जंहिंजो रत घिटीअ में वहायो वियो आहे जेको मुंहिंजे वर ते गोली हलाए जेको मुंहिंजी छप्पर छाह जो दुश्मन आहे नथो थी सघे उहो मुंहिंजो सॼण नथो थी सघे मां कंहिंखे बि नथी सुञाणा हली वञ हितां हली वञ हाँ आबदा तू हक़ बजाने भाई जैसा ना मोहब्बत हूंदी आहे हुन सां हीअं ई ॻाल्हाइबो आहे तो त कुझु न आहे चयो मां त इन खां बि बुरे वक़्ताउ जो हक़दार आहियां मूं त इहो बि न सोचियो त मुंहिंजी आबदा ते मुंहिंजे करे अज़ाबनि जा अंबार किरिया आहिनि तोते मूं गुलाब बजाए टांडा ई ॾिना आहिनि न ठीकु आहे मां वञा थो आहे छाते थम चराए अमा अली रज़ा पाण ते फायर तो करे अली रज़ा ये छाला चवे तो त आपदा बि मूंखे त अमा बि मूंखे थी ॻाल्हाए आपदा वटि वियो हो छा हा वयो हूंदो इन्ही लाइ त चवे थो अली रज़ा पुट तू छो थो ईअं करे ॾिस मां तुंहिंजी फुफी न पर मां बि पीउ पाऊं आहियां छॾिया असीं तोखे केतिरो चाहियूं था इहो त तूं सोचे बि नथो सघी अमा अली तू माठ कर अली रज़ा तोखां सवाइ असीं निंदड़ कियूं आहियूं पुट तूं ई त असांजो धणी आहीं चंदा नाहिनि त धण त धणी नत विकण खणी अली रज़ा जे तूं ईअं कंदे न पोइ त मुबारक ऐं ॿुढे पारां असांखे कचो खाए छॾींदा तूं त असांजो ॾढ आहीं अली तोखां पोइ त असीं कुझु बि न आहियूं हा पुट हथ थी ॿधई तूं ख़तरनि सां न खेॾंदो कर हाँ पपी मूंखे माफ़ कजो चरिया तो को बि ॾोह नाहे कयो बस वाइदो कर त हाणे सभ खां कम वठंदे ठीक है पपी वाइदो त पोइ इन ख़ुशी में रज़िया तूं वञ खीरणी ठाहे त पाण टई वेही गॾिजी खाऊं जी मां ठाहे थी अचां
मानी खड़ी आहीं छा खाईंदे? छा थियो? ख़ामोश छो आहीं? आपदा माण्हू ख़ामोश हूंदे बि घणो कुझु ॻाल्हाईंदो आहे। कीअं? जीअं तो ॻाल्हायो। मूं ॻाल्हायो? मूं किथे ॻाल्हायो? मूं त चपी कोन छोड़िया आहिनि। रुगो चपे या वात कोन ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कॾहिं अखियूं बि ॻाल्हाईंदियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं किथां सिखियो आहीं? माण्हू खे जॾहिं चंड ऐं चांडो की वण लॻंदा आहिनि न, तॾहिं हू ईअं ॻाल्हाइण सिखी वेंदो आहे। चंड ऐं चांडो की छो वणण लॻंदा आहिनि? छो वणंदा आहिनि? हा, ॿुधाए। इश्क जे करे। इश्क छा आहे? ख़बर न आहे छा आहे, पर कुझु आहे ज़रूर। आपदा सुकून खणी वञी ॿिए जे हवाले कंदो आहे। कंहिंजे हवाले? जंहिंसां इश्क थी वेंदो अथसि। हा, त मारोट मिठे खे इश्क जी टकोर लॻी आहे। केरा भला हुआ खुशनसीब? खुशनसीब आहे या बदनसीब, पर ॼाणे ज़रूर थी त अली जे अंदर में वेठी आहे वाहिरा या खेरा जोड़े। का कबूतरी आहे? न, कबरी आहे, पर आहे वाह जो। उहा कबरी आहे त तूं केर आहीं? पाऊं? तूं छो थी चेड़ी? कबूतरी, तितरी या कबरी जेको चवांसि, तोखे छो थी कावड़ लॻे? मूंखे छो कावड़? हा, इन करे जो कि कुर्ब भरल कांगल चौबू खोले सजण जा सनेहा पुजाए मुंहिंजी दिलि थो रोले। नाराज़ थी में? न, चाह जो पैगाम आहे। तूं घाव ॾींदीअ त मां सही वेंदुसि, वेड़ न सहंदुसि। तूं कावड़ में या कुर्ब में जेको कुझु चवंदीअ, सो प्यार जी निशानी भाईंदुसि। छो त जंहिंसां मोहबत हूंदी आहे उन सां ईअं ॻाल्हाइबो आहे, मुल्कबो आहे ऐं मिलबो आहे। हिते भी जंग गले ते पहुची वे। अञा नथी मुड़ी ए बुढ़ल फकीर दा जिन में फिटायो पीणे खां पोइ खेड़ी ख़त्म तूं त हिकिड़े दावत जी महिमान आई आबिदा। छो आयो आई? तो फीणो फेरण ॿुधूं त तोखे जिन वरितो आहे तो सोचूं त तोते फीणो फेरे पंहिंजी अखियुनि जे नूर दिलि जे सुरूर खे आचो करे अचां। यो ॾिसण आयो आहीं त हथका दिया न ईअं सम्झो हिन नाचीस सां जेकर नीह लॻाई आहे त न इहे नीर वहाई आहे न इहो जिन वठई आहे न इहो डोल ॾिसी आहे। इहा टंग ठड़काईंदो हिते इहो ॿुधाइण पहुतो आहीं। अञा इहो रुक जा पाणी ए न ॿुढल फ़कीर सां ठही न ॿुढल फ़कीर जहिड़े हीअं कुले चढ़ी आहे न त इहे गिदड़ उमड़ जेके तुंहिंजे वेझो रड़ियूं राभा कंदा था वचनि न इहे तुंहिंजे वेझो ई कोन अचनि न वरी जिन ई तोते जुड़ा करे हा तोसां शादी कयां हा। ए हा टेॾा टे थरा थो शादियूं कंदा पिया वतन जेकॾहिं ॿुढल ॿी शादी कई त कहिड़ो गुनाह जो कमु थी पियो रुगो टांडो ई ॿुढल फ़कीर सां हक़ ते जिन वठो अथई न। हाणे वञ पचर छॾ तोखां वॾो बि कोठो जिन थींदो छा? हा पोइ जिन सां मूंखे यादि आयो मुंहिंजे कारे इल्म हिल्म मूंखे ॿुधायो त तोखे न रुगो जिन पर तोखे बुत में पियल आहे। सो सोच में त चाची आमना खे घर ॿुधाए चा छा आहे कोन सो हाणे मूं चयो तोखे ॿुधाए छॾियां सो तो पाण हाणे ॿुधी छॾे। चवे छा तो? हा इहो बि ॿुधी छॾे इहो बुत तोखे अलीअ विधो थी अलीअ हा
ॿी ॻाल्हि बि इहा ॿुधाए छॾियां त जीअं जीअं बुतो ते ॻरंदो वेंदो तीअं तीअं तूं हिते ज़बान ढांचो थींदी वेंदी आहे। सुभाणे ॿुधल फ़क़ीर फीरो पढ़णो ॼाणे चए त मां पढ़ां पर चए छा तूं मुंहिंजी जान आहे मां तुंहिंजे लाइ सभु कमु करण लाइ तयारु मां पाण ई पढ़ां थो हक़ुल्ला 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 जल्दी ॿुधाइणो न चओ ॿुधाइणो न चओ अधु कुठालो चओ असली तूं मोल चओ शुरू अथसि विस्कणो वारियासीं जहिड़ो असुर सुहां ॾिसे थो त ओल गोल बस वञ बस वञ जिंद छॾ तुंहिंजी मर्ज़ी चई त फेराक जे फटण ते फीणो फेरी मां चवां थी टल मूंखे न छा थो थिए हिकु ढल बाक़ी छा जे लाइ बीठो आहे हुकुम कर त मां सभु कुझु करण लाइ तयारु आहियां खुदा जे वास्ते हलो अनिता वञी घर भर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ ॿुधल फ़क़ीर घरनि जा जनाज़ा खणी पोइ मुड़ंदो सवाइ तुंहिंजे पहुञा थो ये हामिद खान आया चङो भला ख़ुशि मज़ारा जोड़ भला ॿी का नौकरी मिली या अञा आया मास्तरी पियो करे वाह जमादार मास्तरी वरी का नौकरी का नहीं था हामिद खान मास्तरी का नौकरी यार हुकूमत बेघर वणिया इन्हें नौकरी केर दो लेखे मिया बराबर जमादार बराबर नौकरी जमादारी न त बस बराबर हामिद खान ख़ुशि त आहीं न हा जमादार मां ठीकु आहियां तूं कीअं आहीं मूंखे छा थियो आहे मूंखे कराइण ठठ कीअं न हूंदे जमादार रिटायर होने के बावजूद भी पगार चालू थी रिटायर माण्हू पगार कीअं मिलंदो या घणी पेंशन खणी मिलंदी आहे लॻे तूं हिन बिल्डिंग पोयां पढ़ियो हुई तोखे ख़ैरात में मिली आहे खैरात में मास्तरी भी चङी आहे पढ़ाई पगार ते ठठ करण खां त बहितर आहियां पढ़ाई पगार छा मतिलबु आहे तुंहिंजा जमादार ॿिया बि ॾिठासीं पर रिटायर थियण खां पोइ बि रिश्वत जो चस्को तूं थो ॾिसी मास्तर ओटनि ते मूंसां न ॻाल्हाईंदो सिधो चई ॾे सॼो ॻोठ थो ॼाणे ओटनि ते छो ॻाल्हाईंदुसि मास्तर कंहिंखां कमु हरू भरू थो पाणीअ मां कट हिकिड़ो मास्तर ॿिए टे ॾींहं तोखे घणी थी पई इहा रिटायर जमादार न हींअर कराए छॾिए जमादार न्याणी जी पघार रिश्वत खां घटि आहे सो बि हुनजी उमिरि खारे चऊं हाणे बसि ॿार पढ़ा वञ ज़ाहिर आहे पोढ़ा पढ़ाइण खां त ॿार पढ़ाइण चङो कमु आहे तोखे पोढ़ो न माण्हू रिटायर थियण खां पोइ त जवान थींदो आहे ये हा मदद सुधर ऐं त न जोप लॻो पियो आहे फर्स्ट क्लास हा जमादार अलाह सुञाणे सिंग ॾींदो आहे वाकई सुधरियल उहे जेके शैतान जी हूंदा किताबनि सां दोस्ती रखण वारा सुधरनि जमादार ए मास्तर तो में त वाकई सुधरण जा धाम कोन उठ खे न किताबनि सां लॾो त छा उठ सुधरी वेंदो हा जमादार मैं सॼी कारी चवे रिढ खे त हल ॿुथ कारी यार हामिद वाकई तूं रिढ कार ॿुथी आई सॼो ॾींहुं वती थो रुगो गसनि ते ॿ कंदो मूंखे थाणे ते कमु आहे जे जल्दी न हुजे न तोखे सुधारे छॾियां ऐं थाणो बि मूंखां सां कोन थो हले ॾिसां पहिरीं थाणे खे पोइ तोखे ॾिसंदुसि मूं तॾहिं खे इन करे छॾियो हो त छो पुट चुप छो थी वए तूं आसरो पर मुंहिंजे करे पाण खे ख़तरे में न विझे नफ़रत ऐं कावड़ में सभु कुझु छॾे ॾे मूंखे कहिड़ी ख़बर हुई त हू पाण खे मारण लाइ तयारु थींदो ॾाढो जज़्बाती आहे हू जे रसिया न रसी सां पोइ त रण थी वञे हा अमा तूं सम्झाइसि न
कीअं सम्झायांसि पुट? हू सम्झण जो आ जो उनखे सम्झायांसि। कोशिश कर मां कि समझाएसि त तकरार तिरकण आहे। माण्हू तिरकियो त सम्झिबो। छा इन्हनि तकरारनि खे तूं कण थी चवीं? चरी इहे त सुरकण आहिनि। रसो सुरकियो साह तुम। इन्हनि तकरारनि तोखे धार असांखे धार बस खुटे छॾियो अथनि। अम्मा लिखियो मंझंदि कलम ॻाढ़ी न वहे। गुज़री के छॾे ॾियो। हाल ते रहम करियो। सम्झ मां तव्हां ॼाई कोन हुअसि। आपदा पंहिंजो पाण खे संभाल। माण्हू त ज़हर पीअण खां पोइ बि जीअण सिखंदा आहिनि। इहे झुरण ऐं झुराणो चङो न आहे। तकरारनि जो तूफ़ान छको न आहे थियो। तूं वञ मथां चाची आमना न अची वञे। वञा थी पुट। आमना अची वई त मिड़ी ख़ैर आहे। वञा थी पुट। आमना अची वई त मिड़ी ख़ैर आहे। अम्मा कावड़ में कुछ चई छॾई त अंदर में कोका लॻी वेंदा। हाजरा तूं हिते? हा मां हिते न हुजां त ॿियो किथे हुजां? वरी यही पुछो माए तुझे भाटे मुबारक में झेड़ो हो न तंहिंजे करे पुछो माए। अम्मा तू ज़हमत कजे। तू अड़ी अमड़ खुदाए करे बठजी वईया त भी बरतियूं अॻिते आ। माण्हू भली सम्झनि ज़हमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां। चङो पुट आपदा मां हलां थी। पर हलण खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधंदी वञ माई हाजरा। वरी कहिड़ी? कान बचंदई छोकिरी। ख़ैर घुर माई मां त सभु कंहिंजी ख़ैर वारीअ खां तॾहिं त चवाई थी त को बिलो कर छोकिरीअ जो। हथनि मूं सफ़ा वई थी मुंहुं ॾिसणो अथई त ॾिसी वठेसि। हा छो काॾे वेंदी? कुछ न अदी बस कान बचंदई ॿुधाए छॾियां। छो नथी ॿुधाई मूंखे? अरे अदी हाजरा राति सॼी राति पुट ॿुढे जागर कयो आहे। जागर कया ॿुढे? छो छा लाइ? पक करण जे लाइ। पक? कहिड़ी पक? अदी हाई पक करण जे लाइ हिल्म वसीले मुंहिंजे पुट खे ख़बर पई त न रुगो आबदा खे ढेठ गिनो आहे पर बुत बि पियल अथसि। सॼी राति वेचारो मराकबे में वेठो रहियो तॾहिं वञी इहा सुध पयसि। न अलाह थो ॼाणे पियो अधी। भला हाणे कूड़ हण मां मूंखे कहिड़ी कोडी मिलंदी ऐं माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत हाजरा खे चवां। हाणे छा थींदो? बुत ॻोल्हबो तॾहिं वञी जिन किरंदो तॾहिं छोकिरी चढ़ंदई जिन त आसरो कोन्हे को। वरी कहिड़ा दुश्मन लॻाइनि त मुंहिंजी आपदा खे बुत विधा आहिनि? अड़ी अदी इहे पंहिंजा ई ॿियो वरी कहिड़ा? पंहिंजा? अड़ी अदी जिन खे पंहिंजो कयव तिनी त वॾना अथव ॿियो वरी केरु कंदो? पंहिंजा? पंजाब कहिड़ा? इन ॿुढे पंहिंजे कारे इल्म वसीले मालूम त कयो हूंदो न त पंजाब कहिड़ा आहिनि? अड़ी अदी हाजरा तव्हां इहो बेएतबारा माण्हू एतबार कंदव कोन। भली को तार दुश्मनी करेव न पर तॾहिं बि कोन मञींदव न को एतबार ई कंदव। बाक़ी तूं रहम न कंदी मासी। अड़ी अमड़ जी जल मां गुनाहगार बंदी चारई पांद चोर मां कहिड़ो रहम कंदसि जी जल? ॿुधाए रहमत आख़िर आहे केरु असांजो दुश्मन? अड़ी अदी हाजरा कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची। इहो तो वारो भाडरियो अली छोकिरी जो नई मुबारक खे न सही सघियो न इन्हे करे विधो अथई छोकिरीअ खे बुत। भाई चरियो चए सियाणो सम्झे
माण्हू भली चवनि रहमत पर आया रहमत धीअ खे चवां चङो हाणे मां हलाए थी पई लॻे थो सची बि अली तोखे बुत विधो आहे तॾहिं त हीअ बि चए पई अम्मा छॾ हिननि ॻाल्हियुनि खे जो भाग मूंसां तूं वञ अम्मा तूं वञ वञा थी पुट और वो फरियाद करे वही रहा पुट हुकूमत पाणे छी छाड़ींदसि अम्मा हुकूमत छो मां छो न मां छो न छिछाड़े छेत छेत करे छॾियांसि मथर में चूड़ियूं पातियूं छा बेली मुबारक साॻी ॻाल्हि साॻी मिंथ मेड़ आख़िर केसि ताईं कंदी रहंदसि न कर मां मिंथ मेड़ मूं चयो आहे तोखे त मूंखे मिंथ मेड़ कर अॼु न त सुभाणे डॉक्टर मोकल ॾींदा न निकिरण खां पोइ ॾींदोसांसि टांडा या आसमान ॻाढ़ो ॾिसंदी हुन जा हथ ॼण ॿधल आहिनि बसि टांडा खणी वञी ॾींदेसि हुन सां खणी तूं बि गॾिजी अचिजांइ तूं न पर सॼे ॻोठ खे गॾु वठी अचिजो बूटियूं बूटियूं करे ॿोड़ न विधोमांसि त मुंहिंजो नालो मुबारक न ॿाड़ो सरजो ॿाड़ो इहे कम बि ॿाहिरनि जा हूंदा आहिनि माण्हुनि जा थोरे हूंदा आहिनि हू मूं ते सरसी करे आहे छा डेम्बो गिचीअ खां पकड़े फिटीअ कयोमांसि न त छटीअ जो खीर यादि अची वेंदुसि हिन डेम्बे खे बसि अबा मुंहिंजे भाग में शायदि जेलनि में मुलाक़ातूं करण ऐं इस्पताल में सार संभाल करण लिखियलु आहे न त पुट थी करे मुंहुं कोड़ीअ माउ ते कहल न करी हकलींदे हाम थिए जेको वणे सो वञी कर मूं बसि कई मुबारक वालेकुम सलाम इब्राहिम खुश आया हूं भलो वेसो वेसो तू खैर ताज वाले सोच में गुम पियो ही बुध ये सवेल अठो में पला घटिया में ई तेजी सां तंग के ठड़काईंदो पियो वे जड़ा जड़ पोइ के कुत्ता पिया हुजनि जंहिंखां ॻोठ में भाॼियूं थी हुजे यार इब्राहिम छॾे में ॻाल्हियुनि खे मूंखे तूं इहो ॿुधाए तूं थाणे ते वहीं हरियोस मां छा करे आहीं ॿुधल थी वेंदो कमु घबराए न अञा कॾहिं थींदो चवंदा घबराए न पुलिस ई कोन जहिड़ी आहियां यार ॿुधल मुबारक फिरियादी नथो थिए ऐं छा कयां पोइ छा थींदो भला यार तोखे कहिड़ो ख़तरो आहे न खतरो को बि कोन्हे रुकावट आहे रुकावट कहिड़ी रुकावट आहे तोखे सुवाल जवाबनि खे छॾ पुलिस खे 44 खे भीड़ पियो अचे ऐं मसइलो हल थिए ॿुध तोसां वाला हली सोड़ो पियो आहे जा ईअं ई सम्झ यार यार ॿुधल पुलिस चढ़ंदी पुलिस पर तूं पाण सियाणो आहे मां मजल आहियां तूं रुगो बाड़ाईंसि मुबारक सां ॻाल्हाए मां पाण ई बयानु ॼाणे आयुसि तूं बसि बंदि कराईंसि भले पर पोइ लेखे महिल बिन लहरो शुरू न कजां पंहिंजो ई न कोन हणंदुसि लहरो कोन हणंदुसि पोइ सम्झ त अली अंदरि वारजी वियो मां त चवां थो हींअर वञी ॿीहर करेसि बिलो अरे हा थी वेंदुसि बिलो यार थी वेंदुसि बिलो तुंहिंजो साह जो थो वञे भला मास्तर बाबति तोसां कुझु ॻाल्हाइणो हो मूंखे यार हाणे हिन ॻाल्हि खे तूं छॾ मां हाणे घर थो वञा थोरो ज़िक्र विकुर बि करिणो आहे पोइ अकेला ई मचिजांसि इत्मीनान में ॻाल्हाईंदासीं हिन ते ॼाण जानू बचाई थो तोखे चांहि मां पीआरींदो तूं आराम लाइ वेठो हुजे ठीकु आहे न मां ॼाणाए तूं तंग खुपे थी कान थी वरी मूंखे चए त तूं त वेचा जानूअ सां पी अञा हलां हिनखे मुड़ुस ज़िक्र करिणो आहे लॻे थो त हिनखे वरी को हाणे बि खणी बणाया तूं समझी थी शरीफ़ा शेड़ा में हूंदी तूं हिंदोड़े में ॾरंदी चाची मां कहिड़ो हिंदोड़ो घुरियो आहे चाची मां त तोखे पंहिंजी माउ वांगुरु सम्झंदी आहियां
आई खुदाई न करे जो मां तुझी मां ज़मत जहिड़ी थियां। चाची मूं ते रहम कर, ॿिए जी आई में मूंखे छो थी उजाड़ी? मूं बि सींद ॾिनी आहे, इहो ॿुधी छॾ। हा, या त रड़ंदी या तोखे थड़ा मथे ते ॾेई ऐं तुंहिंजे माइटनि जे घर रवानो करे पोइ मां सुख जो साह कयां। हिकिड़े ॾींहुं हामिद जे दिलि तां लहंदी ऐं ॿिए ॾींहुं ॿुढे जे घर। चाची तू भी तो औरत आई, औरत थी करे मूंसां इहो कलूर छो थी करी? शरीफ औरत न आहे, हाँ उन्हें जो अज़ाब ॾिसी ठरी थी। चाची मां सवादनि लाइ सिकी मरां, जो भाॼी खे शरीफ़ा लाइ ईअं सोचां बि। अञा किथे सिकी आई सवादनि लाइ? सिकंदी त हाणे त किथे थी ओड़े ऐं किथे थी तोड़े। चाची मुंहिंजी दिलि साफ़ आहे। छो? ऐं मुंहिंजी दिलि मेरी आहे। चाची मां त पंहिंजे लाइ थी चवां, अगर कुदरत तरफ़ां न मुंहिंजे नसीब में धिका थाबा लिखियल आहिनि त चाची क़बूल आहिनि मूंखे। जे ईअं न कयां त तूं वणगोड़ो ॿधी आहे। छा ईअं न करी आहे चाची? ऐं तोखे हामिद खे परे न कयां हा त तूं वटि ॾींहुं आहे या मूं मॼूं मञे हा? चाची इन जो मतिलबु इहो सभु कुझु तो कयो ऐं हामिद मूंखे ॾई सम्झी हमेशह ज़लील कंदो रहियो? ऐं अञा त ज़लील थींदी आहे, अञा लोड़ींदी आहे। हा जी अम्मा, जेका मूंखे ज़हर ॾींदी सा ख़ुशि त न रहंदी। ॾिस न अब्बा, अहिड़ी दूती ज़ाल त छा, पर घर में धीअ बि न राहिजे। बिलाशक जीजल बिलाशक, पर न जीजल ज़हर पीआरे उनखे त न चइबो न मां, छो त मां जीजल आहे, उहा पुट सां दुश्मन छो कंदी? ईअं न मां। अब्बा अलाए छा पियो चईं पुट? अम्मा चवां पियो त मां पुट खे ज़हर पीआरींदी त कान, पर पुट जे दिलि में नफ़रत पैदा करण लाइ रांदि त रचाए सघे थी। अब्बा छा पियो थी पुट? इहो त जे तूं ईअं न करी हा त महिरू वण घोड़ो न ॿधी, तो असां ॿिन्ही खे परे करण जे लाइ मजबूरन ईअं कयो आहे। जी जी पुट। मां चवां पियो त मां पुट खे ज़हर पीआरींदी त कान, पर पुट जे दिलि में नफ़रत पैदा करण लाइ रांदि त रचाए सघे थी। अब्बा छा पियो थी पुट? इहो त जे तूं ईअं न करी हा त महिरू वण घोड़ो न ॿधी, तो असां ॿिन्ही खे परे करण जे लाइ मजबूरन ईअं कयो आहे। जी जी पुट। फकीर अची वियो, पीरीअ जे दर ते अची वियो। छी 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 छी, इहो पाणी पी पी बकरीअ वांगुरु आपरजी न वञे। काय त ॿुध, मूंखां पुछ सही तुंहिंजे लाइ छा आंदियो आहे? छा आहे? हे मौसमी फल आहिनि, जैतून आहिनि, केला आहिनि, नारंगी आहे, हे सभु तुंहिंजे लाइ आहिनि। ॿी त ख़बर ॾे। पहिरीं तो पुछी कान्हे का, अॻु में ॿी त ख़बर ॾे। वाह तोखे ॿी ॿी चौथी पंजी हाणे ताईं जेके ख़बरूं चवंदी मां जेको ॿुधाईंदुसि न। तूं मुंहिंजो लॻी छा थो जो हीअ आंदो अथई? राज़ी थी त ॿुधाया आहे न, तूं राज़ी न थींदी आहे, रिश्तो न कढींदी आहे त पोइ मां कीअं ॿुधाईंदुमि त तूं मुंहिंजी छा लॻी ऐं मां तुंहिंजी छा लॻा। बात सही आहे, गुंदीअ जो लीड़ो खुले थो त बंदि ई नथो थिए। बंदि थी वेंदो, बंदि थी वेंदो। जॾहिं तूं राज़ी थींदी आहे न त भाग त छा, पर ॿुधल बि बंदि थी वेंदो। हिते अचण ख़बर थी छो नथी पुछी, नथी पुछी त न पुछ, मां पाण ई त ॿुधायां। ॾिस न ॻाल्हि त ॿुधल दिलि जी आहे त ॿुधाईंदो ॿुधल न तोखे। ख़ुदा खे मञ ॿुधा। तूं कंहिंखे मञींदुसि, तूं ॿुध त सही सोना ताईं, तुंहिंजो राज़ पोइ थी पवंदो ऐं ॿुधल जे न वांगे चिलंदीअ त मूंखे कहिड़ी गति पई आहे जो मां तकलीफ़ करे हिते अचां। तूं चओ त खैर त आसमानी छिप गिरई, बाक़ी असां खां त ज़ोर आई। न हया न शर्म न छिड़ब खां थो छिड़की ऐं न ई इज़त सां थो मञी।
मूं अॻु बि तोखे चयो आहे ऐं हाणे बि मां तोखे चवांसि अरे नाज़ न कर नाज़ इन नूरानी चेहरे ते न सिकाए हिन ॿुधल फ़क़ीर खे न त सॼी ॻाल्हि ॿुधी छॾ त इहो न त अॻु में बि इशारो ॾिनो त मां हाणे बि ॿुधायां थो छो त कंदीअ इन सुहिणी सूरत लाइ बचड़ियो थी त ॿुधल जे दिलि जा मीरा कढे न त लूह पाणे थी वेंदीअ हिकिड़े तावीर जी महिमान अचूं टरगो ॾिस ॿुधल मूं बि तोखे अॻु बि रोकियो ऐं अॼु बि रोके आई थी न त सॼी ईटड़ी हलाए सिकंदे कोई गाडोडो ठाराए पियो ॻोठ जे घिटिन में ख़ैरातूं घुरंदे हा धमकी दी हिकिड़ो फिल्म हणंदो दुनिया चुप थी वेंदई वरी छो आयो झटि कर न त पिस्तौल खणी गोली थोड़ाए तोखे देखड़ी न कंदे वरी अली छड़ी हथ न विझाए चुप कर ये जो केड़ो हक़ तो थे ते अचो हां तोड़े करे आए हो असा मां ते करे के चाचा बने के तो मुबारक समझवा के उलरू पे करी ए बुधर फकीर फना जी भूख है तो ये पाक दी विदे हा तुंजी या मजाल जो घर बैठे तो गोनी अरे अन्या चूजो ही बाबा वनी तू मोचा और चुग बुधर फकीर जे बेकर में ना आई कोना जो रिजा तुझे ने रेवाल देखा बुधल के जो मारी अरे बुधल तो जरा बारा ने राने कई दिखाड़े में कोन नींदो आ अरे बुधल के मार अरे बुधल थी तरह जो मशहूर बम्बो होने के तू चा मारी ने बोलना मां तो चवाई निकल था न तो मुंडी पटे घर का थार करे ठंडो साए अली अल्लाह के मन हिन मंडे शैतान जे शिर का बच अरे चुप कर खुदा जो मुलाज़ो तो क्या हुआ तो तुंजे रिवाल्वर था कि ये गोली मुड़का ये लूणो करे छड़ीनो समा अरे गोली वो रिवाल्वर चा पर मुझे पीना ही तुंजे रा कोड़ा ने समझे गालो पाल के जगह छुट्टी अल्लाह अली रब जी मेड़ थई खुदा जे वास्ते हिन सां न खोसंदो कर तू मूंखे को छड़ी हा न त ॾियां सां सेखत अली मारोट नहीं हेड़न सां न विझ पाण खे को नुक़सान न थी वञे कुबरा जे वेसारींदी न त ॿई पकोड़े वांगुर चाची रहमत ऐं ॿुढल जे कावड़ जी कंछ में पजरी विझीसी ऐं तूं न पोड़े खखर ब्राहम जे वर अलॻि चढ़ंदी भाॼाई मूर बटारे मूं ॾाढी कोशिश कई त जेको तो चयो सो ई कयां पर अॼु ॿुढड़नि जूं अखियूं ॾिसी ॾका में सभु कुझु विसरी वियसि अखियूं अथसि बेड़ियूं न दुबे वांगुर बगा तोॾा फेराए हणे तुंहिंजो फूक त साई बि तमां छॾायो वञे अञा चवींदी त विसारियमि छो ॾिठो ई अमां ते कीअं कंट्रोल करे वई हुयसि हा फाल्तू सुनिया त चरी छॾे वई आहे भाॼाई जिन बि त जिन हो ऐं ॿियो त ईअं कमु न थी न त हूअं कजांइ हूअं कीअं भाॼाई छा चयमि तोखे इहो बि विसरी वई न हा भाॼाई सची विसरी वियो आहे ऐं निकिरण जो चयो मां न हा यादि आयो पर निकिरां बि काॾे ॾे मुंहुं वञी जी सुताड़े छेड़ो ठाहे हयाती बचाए चरी भाॼाई किथे हयाती वेतर न वञे विखरी तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो छा हयाती बि तुंहिंजी आहे मां त हूअं ई ओड़ा में आहियां हा हे छा हिनखे त जुन हो कुबरा खे पोइ टहक कीअं थी ॾे वेठी सो बि शुरफा सां त चइबो इहे सलाहूं आहिनि हिन जो हाणे शुरफा असांजो चङी तरह खानो ख़राब करण थी चाहे तओ थी मले ॾिठो आहे तो मुंहं ते छोरीअ खे भॼण जूं रिथां थी ॾे पई अञा माण्हू चवनि था त सहमत आहे मां आहियां रहमत अलाह बचायो आहे जो अचो तो आई आहियां अची ॿुधा मान गुप्त का अरे कुबरा तू तो बीमार आहे तोखे त ॾींदो आहे तू त औषध ई न आहे पोइ हे टहकड़ा कीअं थी ॾे पई छा सम्झो तूं ॾे ख़बर हे जो मां आथरे ते निकिरी थी वञा दर खां ॿाहिरि त मुंहिंजी नोह वेठी आहे कंहिंखे ताक़त न आहे जो मुंहिंजे दर ॾे को मोह करे ॾिसे त तूं हिनखे इहो थी वेठी कहिड़े हा हथ सां थी खारेसि अचण ॾे ॿुधण खे तुंहिंजे लाइ ॿारण ॿारियां थी पई मूं कयो छा आहे चाची तो न ॿुधो न सुणियो जोर आहे जड़े ते
खुदा खुदा कर त मींहुं वसे मुल्क साओ थिए पर जे न मां बुढल बुढल कयो त पोइ तोते ॾिसजांइ त गड़ा वसंदा बिजूं किरंदियूं भली माण्हू चवनि रहमत पर आहियां रहमत अञा कहिड़ा गड़ा वसंदा आहिनि मींहुं किरंदियूं छा छॾियो आहे तव्हां छा बचियो आहे मूं में जॾहिं हिन बुढल टे भितर उछले ॾिनई सभु ख़बर पइजी वेंदई चाची चाची रहमत न थी रहमत थी रहम कर तू कुबरा खे थी पई कुटियूं पटियूं पढ़ाए ऐं मां तो ते रहम कयां तुंहिंजी रग रग रड़ंदी संद संद सड़ंदी हा रहमत है रहमत तू ठहियल ई कलर ऐं किरम जाई चाची तूं कीअं न सड़ंदीअसि हा तू मूंखे थी चवे पई कलर ऐं किर साड़ी बि तूं थी या मां तूं मिटीअ जी ठहियल मिठे तेल जी आढियल पैढियल खाली खोखो खणी अचे रखियो आहे बुढल घर में अम्मा अम्मा गोड़ छो थी करे मुंहिंजो मथो चरख थो फिरे मथे में सूर थो पए सब्र करे रगा थी करे मकर कर मकर करे कर मां सां मकर कर न बाक़ी त टहकड़ा थी ॾे अम्मा अम्मा मुंहिंजो मथो थो फिरे मुंहिंजे मथे में सूर पियो आहे तूं मकर थी समझी समझाए थी सब थी समझाए हिन क्रिमचन सां वेठी थी तिड़क ॾे पई बाक़ी जे मां थी कढ़ाए पई त मथो थो फिरेस पियो मथे में सूर अथसि अड़ी माण्हू भली चवनि मूंखे ज़हमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां सभु ॿुधी सम्झां तव्हांखे जेके इहे सटल मटल थियूं आहे चवंदा आहिनि त भेण खां वधीक पाड़े वारी प्यारी भला साॻी ॻाल्हि आसे बि त करे थी सघी न अम्मा चुप कर सबक थी सेखारे पई असां ॿाराड़ीअ जा माण्हू थोलो खाऊं थोलो ॻाल्हायूं असांजो छा वियो मिण मिण सां पर चाची माण्हू फाटल धूल बि न हुजे डड़म डड़म सॼो ॻोठ पियो वॼे कुबरा वीचारी बीमार आहे मस मस साह पटियो अथसि राम कईंसि चाची धीउ अथई धीउ समझाव थी सभु थी सम्झां हाणे इहे पाण में सटल वटल थियूं आहियो रहम थी ॾेखारे पई मुंहिंजी धीउ ते मूंखे अड़े हिकिड़ियूं थींदियूं न 13 तालियूं पर तव्हां 26 तालनि खां बि मथे आहियो 33 ताल थियूं लहू 33 तालियूं इहो त को नओं वर्को आहे अम्मा हा हा सभु थी सम्झाव पई हिकिड़ियूं चौक चंडरियूं तव्हां अठोक चंडरियूं कीअं सम्झी चाची तव्हांखे ॼणो का सुधी कान्हे इहे न जेके खिरे भरे थिया अथव इहे सभु मूंखे सुझनि था सभु था सुझनि तव्हां भली न सम्झो पर मां सभु थी सम्झाव हा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत रहमत न ॾो न गुनाह बसि अलाए किथां बि अची किथां बि वञी काॾे वेंदसि घरां वञा थी ॿाहिरां अचां थी घर तोखे ॼणो ख़बर ई कान्हे ही बि को घर आहे दोज़ख जी दड़ी न हली सघूं न उथी सघूं न वेही सघूं न सुम्ही सघूं न साहु खणी सघूं रुगो उल्हा ई अलांदियूं खिच टांडा तर त तर तपाए मारियो तो हिन जंग फेरे बुढे अचो होॾे ॿुढण पुट खे रुगो पेर पाए घर में तोखे कोका न फकायमि न त मुंहिंजो नालो बि रहमत नाहे अम्मा अम्मा मूंखे अञा छा थो थिए हाणे बस बि कर खणी तरस त तेल में मोचड़ो पिसाए थी सिंघायां पई बीमार जिन थस लहरो थी हाणे यका वञी लहरा हणजाए जमादार इब्राहिम जे घर भॼी हाणे छा थींदो अम्मा त सम्झी वई आहे घबराए न अलाह मालिका अलाह पाण ई सणाई कंदो